Assalamu alaikum. Maad Zaid here and I welcome all of you. अच्छा आज त जीअं पंहिंजो टॉपिक आहे इलेक्ट्रोमैग्नेटिक रेडिएशन। हाणे इलेक्ट्रोमैग्नेटिक रेडिएशन हूंदियूं छा आहिनि, छो प्रोड्यूस थींदियूं आहिनि, वेवलेंथ इनजी केतिरी हूंदी आहे, ऑसिलेशन जो प्रोसेस छा आहे, ठीकु आहे। अॼु पाण हिन सॼे खे ॾिसंदासीं। अच्छा हाणे इलेक्ट्रोमैग्नेटिक रेडिएशन खे जेकॾहिं पाण एग्ज़ाम्पल खणूं, हाणे रेडिएशन त मुख़्तलिफ़ क़िस्म जूं बि थी सघनि थियूं। माइक्रोवेव रेडिएशन, रेडियो वेव्स आहिनि। उन खां अलावा तव्हांजी जेकी रूम में वेठा हो जेकी लाइट अचे थी इन जी वेव्स आहिनि, ठीकु आहे। पर जेकॾहिं हिकु आम पाण एग्ज़ाम्पल वठूं, ठीकु आहे, हीअ एग्ज़ाम्पल हिते लाज़मी आहे त सिर्फ़ु सिज मां ई रेडिएशन ईंदियूं आहिनि। मुख़्तलिफ़ ॿियनि शयुनि में बि जीअं बल्ब आहे उन मां रेडिएशन तव्हांजी ईंदियूं आहिनि, ठीकु आहे। त हाणे हीअ पंहिंजो सिज आहे, ठीकु आहे, सन। हाणे सन में जेको आहे सो जेको प्रोसेस थींदो आहे जंहिंखे पाण न्यूक्लियर फ्यूजन चवंदा आहियूं, ठीकु आहे। हिन प्रोसेस खे छा चइबो आहे, न्यूक्लियर फ्यूजन, ठीकु आहे। हाणे हिन न्यूक्लियर फ्यूजन जे नतीजे में छा थो थिए त ह्यूज अमाउंट ऑफ एनर्जी रिलीज़ थिए थी, ठीकु आहे। हीअ जेकी एनर्जी रिलीज़ थिए थी सिज मां, ठीकु आहे, ह्यूज अमाउंट ऑफ एनर्जी रिलीज़ थिए थी, ठीकु आहे। हीअ जॾहिं ह्यूज अमाउंट ऑफ एनर्जी जेकी रिलीज़ थिए थी त इहा किथे पुॼे थी, अची करे इहा अर्थ ते पुॼे थी, ठीकु आहे। जॾहिं इहा अर्थ ते पुॼे थी त इहा कहिड़ी शक्ल में पुॼे थी, हे जेके अचनि था इहे छा आहिनि, हे रेडिएशन्स आहिनि। हीअ रेडिएशन जी शक्ल में अची करे अर्थ ते पुॼे थी, ठीकु आहे। रेडिएशन जी शक्ल में अची करे जेको आहे सो इहा अर्थ ते पुॼे थी, ठीकु आहे। इन्हनि रेडिएशन खे छा चइबो आहे, इलेक्ट्रोमैग्नेटिक रेडिएशन। ऐं एग्ज़ाम्पल आहे सिज जी, तव्हां ईअं न सोचो सिज में जेके रेडिएशन अचनि थियूं उनखे पाण इलेक्ट्रोमैग्नेटिक रेडिएशन चवंदा। रेडिएशन मुख़्तलिफ़ शयुनि मां अचे थी। माइक्रोवेव ओवन में रेडिएशन हूंदियूं आहिनि, एक्सरेज़ में रेडिएशन्स आहिनि, ठीकु आहे। उन खां अलावा लाइट जी रेडिएशन्स आहिनि, ठीकु आहे। हीअ जस्ट हिकु एग्ज़ाम्पल आहे तव्हांखे सम्झाइण लाइ, सही आहे। त जॾहिं न्यूक्लियर फ्यूजन हिकु प्रोसेस थिए थो, उन नतीजे में ह्यूज अमाउंट ऑफ एनर्जी रिलीज़ थिए थी सिज मां। उहो सिज जी एनर्जी जॾहिं अर्थ ते पुॼे थी त उहा छें जी शक्ल में पुॼे थी, अची करे रेडिएशन जी शक्ल में पुॼे थी। इन ई रेडिएशन खे पाण छा था चऊं, इलेक्ट्रोमैग्नेटिक रेडिएशन्स, ठीकु आहे। एग्ज़ाम्पल हिते हिते हाणे इलेक्ट्रोमैग्नेटिक रेडिएशन में बेसिकली ॿ प्रॉपर्टीज़ आहिनि। हिकिड़ी इलेक्ट्रिक फील्ड आहे, ठीकु आहे। ॿी जेकी आहे सो मैग्नेटिक फील्ड आहे, ठीकु आहे। हाणे इलेक्ट्रिक ऐं मैग्नेटिक फील्ड खे तव्हां ईअं खणी सम्झो त जॾहिं जेकी चार्ज पार्टिकल्स हूंदा आहिनि प्लस एंड माइनस जा, ठीकु आहे, इहे जॾहिं एक्सिलरेट थींदा आहिनि, ठीकु आहे। एक्सिलरेट जॾहिं थींदा आहिनि त इहे इन जे नतीजे में छा थिए थो, मैग्नेटिक फील्ड प्रोड्यूस थिए थी, ठीकु आहे। ऐं इन मैग्नेटिक फील्ड खे पाण छा था चऊं, EMR, इलेक्ट्रिक मैग्नेटिक फील्ड, ठीकु आहे। डिफरेंट शयुनि जी डिफरेंट हूंदी आहे। हाणे हीअ जेके ॿ आहिनि, इलेक्ट्रिक फील्ड एंड मैग्नेटिक फील्ड, हाणे ॾिसूं न, हाणे हीअ जेकी रेडिएशन्स अचे थी अर्थ ते, ठीकु आहे। हाणे हिन जो जेकॾहिं पाण एग्ज़ाम्पल खणूं त हीअ बाबा रेडिएशन आहे, ठीकु आहे। हीअ जेको आहे सो हीअ सन मां जेको आहे सो अचे थी अर्थ जी तरफ़, ठीकु आहे। जॾहिं हीअ अर्थ जी तरफ़ अचे थी त हीअ ॿिनि शयुनि में हूंदी आहे। हिनखे ठाहियूं सही तरीक़े सां त ॾिसो, इलेक्ट्रिक फील्ड ऐं मैग्नेटिक फील्ड हिक ॿिए सां परपेंडिकुलर हूंदियूं आहिनि, सही आहे। हाणे हीअ जेकॾहिं पाण चऊं त हीअ इलेक्ट्रिक फील्ड आहे, इलेक्ट्रिक फील्ड, सही आहे, ऐं रेड वारी, ठीकु आहे। ब्लू वारी पाण चऊं हीअ मैग्नेटिक फील्ड आहे, ठीकु आहे। हाणे जॾहिं हीअ इलेक्ट्रिक ऐं मैग्नेटिक फील्ड छा हूंदियूं आहिनि, हिक ॿिए जी जे परपेंडिकुलर हूंदियूं आहिनि। हाणे हिननि जे इन में ॿिन्हिनि जे विच में जॾहिं अचनि थियूं न, हीअ रेज़ अचे थी मथां, त ऑसिलेशन जो हिकिड़ो प्रोसेस थिए थो, ऑसिलेशन थिए थी। हीअ जेको आहे सो मैग्नेटिक, जेकी ब्लू वारी आहे हीअ ऑसिलेशन छांजी आहे, मैग्नेटिक फील्ड जी आहे, ठीकु आहे। ऐं जेकी हीअ रेड वारी आहे वञे थी इलेक्ट्रिक फील्ड, हीअ उनजी ऑसिलेशन आहे, ठीकु आहे। हाणे हीअ हिननि जे विच में जेको आहे सो ऑसिलेशन थिए थी। हाणे जेतिरी ऑसिलेशन वधीक हूंदी, ठीकु आहे न, उन हिसाब सां जेको आहे सो हाणे डिफरेंट टाइप बि थी सघंदियूं इलेक्ट्रिक मैग्नेटिक रेडिएशन जा। इलेक्ट्रिक मैग्नेटिक रेडिएशन जा डिफरेंट टाइप्स बि थी सघंदा, उहे सॼी छा ते डिपेंड कनि था, ऑसिलेशन ऑफ रेज़ जी। त रेज़ जी ऑसिलेशन केतिरी थिए थी,
ठीकु आहे। त ऑसिलिएशन ते पाण खे ख़बर पए थी त जेको आहे सो डिफरेंट टाइप ऑफ EMR थी सघे थो। ठीकु आहे, डिपेंडिंग ऑन दी टाइप ऑफ ऑसिलिएशन। हाणे जेकॾहिं पाण हिनखे अञा वधीक खोले करे ॾिसूं, वधीक खोले करे जेकॾहिं हिनखे पाण ॾिसंदासीं, लेट सपोज़ हाणे हीअ आहे, ठीकु आहे, हाणे हीअ अचे थी, हे पाण जेकॾहिं हिनखे थोरो जीअं शॉर्ट थींदी वेंदी ईअं हिन जी फ्रीक्वेंसी हाई थींदी वेंदी। ठीकु आहे, हाणे पाण खे ख़बर आहे जेकी सभ खां लॉन्ग वेव आहे, ठीकु आहे, उहा कहिड़ी हूंदी आहे, रेडियो वेव्स। ठीकु आहे, रेडियो वेव्स खां पोइ कहिड़ी हूंदी आहे, हीअ खणी माइक्रोवेव तव्हां चयो। ठीकु आहे, जेकी TV रिमोट में पाण यूज़ कंदा आहियूं या सैटेलाइट लाइ जेकी वेव जे थ्रू सिग्नल मोकिलिया वेंदा आहिनि, उहा माइक्रोवेव हूंदी आहे। मोबाइल्स में रेडियो वेव्स यूज़ थींदी आहे। सही आहे, उन खां पोइ हे विज़िबल लाइट्स आहिनि जेके पाण खे नज़र ईंदी आहे रूम में जेके पाण वेठा आहियूं। ठीकु आहे, उन खां पोइ हे जेके आहिनि इहे UVs आहिनि, अल्ट्रावायलेट रेडिएशन्स आहिनि। ठीकु आहे, उन खां पोइ हे खणी पाण चयो एक्सरेज़ आहे। ठीकु आहे, ऐं हीअ जेकी बिल्कुलु शॉर्टर आहे इहा गामा रेज़ आहे। ठीकु आहे, गामा रेज़ आहे। हाणे हिते पाण इहा ख़बर पए थी त भाउ जेतिरो लॉन्ग वेव लेंथ हूंदी आहे, ठीकु आहे, कंहिंजी बि, ठीकु आहे, उन में ओतिरी लो एनर्जी हूंदी आहे ऐं उन में लो फ्रीक्वेंसी हूंदी आहे। जेकॾहिं पाण हिते एग्ज़ाम्पल वठूं, हितां खां जेकॾहिं पाण हेॾे हलूं, रेडियो वेव्स ॾिसो, हिन जी लॉन्ग वेव लेंथ आहे। ठीकु आहे, ॾिसो तव्हां, हीअ लॉन्ग आहे। ठीकु आहे, हिते ही शॉर्ट थींदी थी वञे, हीअ शॉर्ट आहे, हीअ शॉर्ट आहे, शॉर्ट थींदी थी वञे। ठीकु आहे, जेतिरी शॉर्ट थिए थी हाई फ्रीक्वेंसी थींदी, जेतिरी लॉन्ग थींदी ओतिरी उनजी लो फ्रीक्वेंसी थींदी। ठीकु आहे, हाणे हिते जेकॾहिं पाण लिखूं हिनखे लॉन्ग वेव लेंथ, जीअं तव्हांखे रेडियो वेव्स ऐं माइक्रोवेव जी नज़र अचे थी। ठीकु आहे, लॉन्ग वेव लेंथ। हाणे लॉन्ग वेव लेंथ जे नतीजे में छा थींदो त लो एनर्जी हूंदी। ठीकु आहे, लो एनर्जी सां गॾु छा हूंदो, लो फ्रीक्वेंसी हूंदी हिन में हूंदी। ठीकु आहे, ऐं जेतिरी शॉर्ट वेव लेंथ हूंदी, जेतिरी शॉर्ट वेव लेंथ हूंदी, हाणे शॉर्ट वेव लेंथ जे नतीजे में छा थींदो, हाई फ्रीक्वेंसी हूंदी। ठीकु आहे, हाई फ्रीक्वेंसी हुजण सां गॾु छा हूंदो, हाई एनर्जी हूंदी हिन में। ठीकु आहे, इन करे गामा रेज़ में हाई एनर्जी आहे। जेकॾहिं तव्हां हुनखे स्किन ते घुमायो त स्किन जली वेंदी आहे, हाई एनर्जी। सही आहे, त हाणे हिते हिनखे तव्हां ईअं खणी सम्झो त इलेक्ट्रोमैग्नेटिक रेडिएशन छा हूंदियूं आहिनि। एग्ज़ाम्पल जे तहत तव्हांखे सम्झायो वियो त सॼी जेकी रोशनी ईंदी आहे, उन रोशनी में जेके रेडिएशन अची करे अर्थ ते किरंदियूं आहिनि, उहे अर्थ ते जेके रेडिएशन किरनि थियूं, हाणे रेडिएशन खे पाण रेज़ बि खणी चऊं। ठीकु आहे, रेज़ बि चई सघूं था, इनखे शुआ बि चऊं थोरी सिंधी में, जेकॾहिं पाण हिनखे सम्झणु चाहियूं त रेडिएशन्स या शुआ। ठीकु आहे, जॾहिं उहे अर्थ ते किरनि थियूं त कहिड़ी शक्ल में किरनि थियूं अची, रेडिएशन। इन रेडिएशन खे पाण EMR चऊं था, इलेक्ट्रिक मैग्नेटिक रेडिएशन। हाणे इलेक्ट्रिक मैग्नेटिक रेडिएशन बेसिकली इन में ॿ प्रॉपर्टीज़ हूंदियूं आहिनि, हिकिड़ी इलेक्ट्रिक फील्ड हूंदी आहे, ॿी मैग्नेटिक फील्ड हूंदी आहे। ठीकु आहे, हाणे इन ॿिन्हिनि जी ऑसिलेशन जे हिसाब सां ई पाण नतीजो अख़ज़ कंदा आहियूं त इहा कहिड़ी वेव थी सघे थी। ठीकु आहे, जेकॾहिं उनजी लॉन्ग वेव लेंथ हूंदी, ठीकु आहे, उन में लो एनर्जी हूंदी, लो फ्रीक्वेंसी हूंदी, जीअं रेडियो वेव्स आहे पंहिंजी, माइक्रोवेव्स आहे, विज़िबल जेके पाण खे लाइट नज़र ईंदियूं आहिनि। ठीकु आहे, जीअं शॉर्ट थींदी वेंदी, एक्सरेज़, गामा रेज़, ठीकु आहे, इहे अची वेंदियूं। ठीकु आहे, ऐं हिन में हे छा हूंदियूं आहिनि, हिक ॿिए जी परपेंडिकुलर हूंदियूं आहिनि। ठीकु आहे, हिननि में छा थींदो, ऑसिलेशन जो हिकिड़ो प्रोसेस थींदो आहे। सही आहे, सही आहे, ऑसिलेशन जे करे ई जेको आहे सो पाण खे डिपेंड कंदियूं आहिनि त डिफरेंट टाइप ऑफ जेको EMR जेके आहे उहा जेको आहे सो डिफरेंट टाइप ऑफ ऑसिलेशन जे घटि या वधि हुजण जे करे इहे इन जूं डिफरेंट टाइप थी सघंदियूं। जीअं हिन में रेडियो वेव्स आहे, माइक्रोवेव्स आहे, विज़िबल लाइट्स आहे, UV आहे, एक्सरेज़ आहे, गामा रेज़ आहे। ठीकु आहे, आई होप त तव्हांखे इलेक्ट्रोमैग्नेटिक रेडिएशन तव्हांखे सही तरीक़े सां सम्झ में अची वियो हूंदो। हाणे हिन में इहो तव्हां नतीजो अख़ज़ न कजो त इहो सिर्फ़ु सिज मां ई रेडिएशन ईंदियूं आहिनि, रेडिएशन ॿियूं इलाही सोर्सिस मां ईंदियूं। जीअं हाणे अॻिते पाण हिन टॉपिक्स ते वधाईंदासीं त पोइ पाण पढ़ंदासीं रेडियो वेव्स किथां छा हूंदी आहे, हिन जी वेव लेंथ किथे यूज़ थींदी आहे। ठीकु आहे, माइक्रोवेव ऐं विज़िबल लाइट्स, UV, एक्सरेज़, गामा रेज़, ऐं इन सां ॿियूं जेतिरियूं बि आहिनि उहे सॼियूं पाण में क्लियर कंदासीं।